ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी टीम ख़ैरपुर पहुती आहे। मासूम फातिमा फर्रो जे वालिदैन सां मुलाक़ात कई वई। बयान कलमबंद कयो वियो। SSP रोहिल खोसे सां पिणु टीम मुलाक़ात कई आहे। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी टीम फातिमा फर्रो जी अमड़ शबनम फर्रो ऐं पीउ नदीम सां मुलाक़ात करे बयान कलमबंद कया। फातिमा फर्रो जो क़त्ल हाई प्रोफाइल केस आहे। DNA टेस्ट ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां अॻु कुझु नथो ॿुधाए सघिजे। फातिमा जे वालिदैन सां मुलाक़ात कई आहे। पुलिस जी जांच खे बि चङी रीति ॾिसी रहिया आहियूं। टीम जे सरबराह अहिड़ो बयान जारी कयो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी टीम ख़ैरपुर पहुती आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी टीम ख़ैरपुर पहुती, जिते मासूम फातिमा फर्रो जे वालिदैन सां मुलाक़ात कई वई, जिन जा बयान बि कलमबंद कया विया। जिन त टीम SSP ख़ैरपुर रोहिल खोसो सां बि मुलाक़ात कई आहे। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी टीम फातिमा फर्रो जी अमड़ शबनम ऐं पीउ नदीम सां मुलाक़ात करे बयान रिकॉर्ड कया।